नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार चवंदासीं। सिंध समाचार में सब खां पहिरीं अवां खे आगाह कयूं त सांगड़ ज़िले में वर्कशॉप शहर में टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे रिपोर्टर ग़ुलाम कादिर शर ते बासर वॾेरे ऐं संदसि पुटनि कातलाणो हमिलो कयो। उन जो ॾोहो सिर्फ़ु इहो हो त उन जरगे जी ख़बर ॾिनी ऐं इन वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया पिया आहिनि। कलम धणी जेके आहिनि उहे सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि। शहदादपुर, संजोरो, भिरिया सिटी ऐं शाहपुर चाकर में पिणु एहतिजाज कयो वियो आहे। सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर ते हमिलो कंदड़ बासरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट्स मालूम कंदासीं। अब्दुल हमीद खोसो शहदादपुर मां असां सां लाइन ते मौजूदु हूंदो, संजोरो मां अनीस लगारी, आफ्ताब कीरियो भिरिया सिटी मां, ज़ुल्फ़कार ॾाहिरी शाहपुर चाकर मां असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। सभ खां पहिरीं शहदादपुर जो रुख़ कयूं था, अब्दुल हमीद खोसो खां अपडेट्स मालूम कयूं था। अब्दुल हमीद, छा तफ़सील आहिनि? रिपोर्टर जे मथां वहशाणो तशदुद कयो वियो, उहो हाणे ॻणती जोगी हालत में आहे, हुनजो इलाज जारी आहे। सहाफ़ी बिरादरी में ॻणती छाइजी वई आहे। वधीक छा चवणु आहे सहाफ़ी बिरादरी जो? सहाफ़ियुनि तरफ़ां अॼु एहतिजाज बि कयो वियो आहे शहदादपुर में। जी बिल्कुल शायद अॼु शहदादपुर में समूरा शहरी जेके आहिनि शहदादपुर जा, उहे पाकिस्तान जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया हुआ, पर जेके सहाफ़ी आहिनि उहे बदकिस्मती सां जेको सहाफ़ी आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम कादिर शर मथां जेको थियो उन ख़िलाफ़ वॾेरे जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल रहिया। समूरो ॾींहुं इल्ज़ाम हेठि आयल जेको वॾेरो आहे ऐं SSP सांगड़ ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वर्कशॉप जो सीनियर सहाफ़ी आहे ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम कादिर शर जे ते जेको आहे सो मक़ामी वॾेरे ऐं संदसि पुटनि पारां कातलानो हमिलो करण वारे अमल ख़िलाफ़ शहदादपुर जे सहाफ़ियुनि जेको आहे सो ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लब शहदादपुर ॾाढो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ठीकु आहे अब्दुल हमीद, लाइन ते मौजूदु रहिजो। अनीस लगारी संजोरो में पिणु एहतिजाज थियो आहे। सहाफ़ी बिरादरी में ॻणती आहे। उन्हनि जो चवणु आहे असांखे तहफ़ुज़ न आहे, जेकॾहिं असां ख़बरूं ॾियूं था त पोइ असांखे तशदुद जो निशानो बणायो थो वञे। छा तफ़सील आहिनि? वधीक छा चवणो उन्हनि जो? जी, रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ वर्कशॉप जे रिपोर्टर ग़ुलाम कादिर शर ते मक़ामी वॾेरे जे पुटनि तरफ़ां कातलाणो हमिलो करे खेसि मरणी करण वारे वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब बाबी जमरा जे सहाफ़ियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं खेसि मरणी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। प्रेस क्लब बाबी जमरा जे सहाफ़ियुनि एहसानुल्लाह जमाली, मोहम्मद अमीन आराई, अपना इंसाफ़ ऐं हसीब आराई सांगड़ स्टाफ खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मक़ामी वॾेरे ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर ते मक़ामी भोतार तरफ़ां वहशाणो तशदुद ॿुधाए थो त सांगड़ ज़िलो वॾेरनि जी स्टेट बणियल आहे ऐं सांगड़ पुलिस महज़ संदन ख़ुदनि अमलनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ आहे। उन्हनि चयो त सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि इन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल आहे, पर SSP सांगड़ अञा ताईं कख भञी बीड़ो नाहे कयो। उन खां वधीक इंतज़ामी नाअहली ऐं भोतारनि जी सरपरस्ती बि कहिड़ी थी सघे थी। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर ठीकु आहे अनीस, लाइन ते मौजूदु रहिजो। सॼी सिंध में सहाफ़ी बिरादरी अॼु सरापा एहतिजाज रही। आफ्ताब किरियो खां अपडेट्स मालूम कयूं था भिरिया सिटी जा। आफ्ताब, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? सहाफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाननि छा चयो आहे इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, शायद रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम कादिर शर जे मथां वॾेरे कमालुद्दीन शर पारां कातलाणे हमले ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जी तंज़ीम आहे NFUG जे ज़िलई सदर राणा शेर मोहम्मद, यूनुस राजपर, यूसुफ सुमरो ऐं ॿियनि जे अॻुवानी में भिरिया सिटी प्रेस क्लब में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त सांगड़ जे बदमस्त वॾेरे सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर मथां हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे। उनजी सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था। असां सम्झूं था त हीउ हमिलो जेको आहे आज़ादु सहाफ़त ते वार आहे। सहाफ़ियुनि बदमस्त वॾेरे ऐं सांगड़ पुलिस ख़िलाफ़ चिटी नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर मथां हमिलो कंदड़ वॾेरे कमाल शरफ ख़िलाफ़ केस दाख़िल करे फौरन गिरफ़्तार कयो वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। आफ्ताब किरियो, लाइन ते मौजूदु रहिजो। ज़ुल्फ़कार ॾाहिरी खां अपडेट्स मालूम कयूं था। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? शाहपुर चाकर जा जेके सहाफ़ी आहिनि, सुञाण धुरियूं आहिनि, सिविल सोसाइटी जा अॻुवान आहिनि, उन्हनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो, छा चवणु आहे उन्हनि जो? जी साहिब, बिल्कुलु ही गुज़िरियल ॾींहुं जेको वाक़ियो आयो थियो हुयो जंहिंमें ग़ुलाम कादिर शर ते वहशाणो तशदुद कयो वियो, हमेशह खां थींदो ईअं रहियो आहे त कलम ऐं कैमरा खे दॿाइण जी कोशिशि कई वई आहे बासरनि तरफ़ां। हिन दफ़े बि इहो थियो त हिकिड़ो खरो ऐं जाखोड़ी सहाफ़ी ग़ुलाम कादिर शर जंहिं उते उन वॾेरे जी पत वाइकी कई, उन ते उन मच्छरजी पियो। उन वॾेरे पंहिंजे पुटनि ऐं उनजे छाड़तनि वसीले जेको ग़ुलाम कादिर शर ते कातलानो हमिलो कयो, उन में गुज़िरियल ॾींहं खां वठी हुई हिन वक़्तु ज़िंदगी मौत जी जंग विड़ी रहियो आहे ऐं 24 कलाकनि ताईं SSP सांगड़ तरफ़ां केस दाख़िल न कयो वियो, जंहिं ते शाहपुर चाकर में पिणु NUJ ऐं सहाफ़ी इतिहाद तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं बाद DIG
शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच तरफ़ां पिणु सहाफ़ियुनि सां राब्तो कयो वियो ऐं हुन चयो त आउं फौरी तौर ते हुन SHO ख़िलाफ़ बि कार्रवाई कयां थो। ऐं हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल इहा आहे त वर्कशॉप थाणे ते हुनजो मंगली थाणे ते हुनजो केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं ॿुधण में इहो बि अचे त हिकिड़ो हुननि जो पुटु गिरफ़्तार थियो वॾेरो, हिन वक़्तु ताईं वॾेरो आज़ादु आहे ऐं हुनजो हिकिड़ो पुटु ऐं ॿिया जेके हुन हमले मुलविस आहे उहे अञा ताईं ऐं जेको आहे सो ॿाहिरि घुमनि पिया, जंहिं तर करे हिन जी फैमिली गुलाम क़ादिर शर जे भाउ जो चवणु आहे त असांखे अञा ताईं हिननि मां ख़तरो आहे ऐं हिननि IG सिंध खां पिणु मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको वॾेरो आहे उनखे गिरफ़्तार कयो। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार ॾाहिरी अपडेट करण जे लाइ। आफ्ताब कीरियो अवां जी वॾी महिरबानी अपडेट अवां कयो आहे। अनीस लगारी अवां जी वॾी महिरबानी। अब्दुल हमीद खोसो अवां जी बि वॾी महिरबानी। सहाफ़ी बिरादरी जेका आहे उहा सरापा एहतजाज आहे, उन्हनि में ताव पकड़ियल आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो सांगड़ ज़िले जे वर्कशॉप शहर में। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जो रिपोर्टर आहे ग़ुलाम क़ादिर शर, उन ते बासर वॾेरे ऐं संदसि पुटनि कातलाणो हमलो कयो, उनखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। नाज़रीन, हिते ख़बर अवां सां शेयर कंदासीं। फुलजी शहर में इंतज़ामिया जी लापरवाही सबबि गटरनि जो पाणी घिटियनि ऐं घरनि में बीहजी वियो आहे, जंहिं करे शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त मस्जिदनि ऐं सिहत मर्कज़नि जा रस्ता गटरनि जे पाणी हेठि अचण सबबि इलाज ऐं इबादत लाइ ॿाहिरि नथा निकिरी सघूं। शिकायतुनि बावजूदि नोटिस नाहे वरितो वियो ऐं इंतज़ामिया तहरुक में नाहे आई। अपडेट्स मालूम कंदासीं सजाद रहमान पवर खां। सजाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, फुलजी शहर में गटरनि जो गंदो पाणी घरनि जे ॿाहिरां बीहजी वियो आहे। रस्तनि रहवासियुनि खे अच वञ में सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पियो आहे। शहर जे मस्जिदनि ऐं सिहत मर्कज़ जा रस्ता गटरनि जे पाणी हेठि अचण सबबि इलाज ऐं इस्पतालुनि जे लाइ तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ पाड़नि जे रहवासियुनि दायो त टाउन कमेटी फुलजी जी लखें रुपयनि जी बजट हुजण बावजूदि अमलो कम खां आजो आहे ऐं शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। फुलजी शहर जे सादिकाबाद महला, सूमरा महला, शफनाबाद, गफ़ारी मस्जिद ऐं दावच रोड समेत मुख़्तलिफ़ पाड़नि में गंदो पाणी नालियुनि जेको तलाउनि जी अख़्तियार कयो आहे। ॿिए पासे राब्ते करण ते टाउन ऑफिसर सैयद अज़हर अली शाह ॿुधायो त अमले जी गैर हाज़िरी ऐं शहर जे ड्रेनेज स्कीम न हलण सबबि नालियूं उथली पयूं आहिनि। शहरनि चयो त सिहत मर्कज़नि ॾांहुं ॿारड़ा नथा वठी वञी सघूं, मस्जिद जे रस्ते ते बि गंदो पाणी बीठल आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त इंतज़ामी न हली सबबि शहर में ठप थी वई आहे, उनजो नोटिस वरितो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सजाद अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, सन में नारी ॾेर जे मुबैना ज़ुल्म खां तंग थी 14 अगस्त जी तक़रीब में पहुची वई। तक़रीब में DSP मोटरवे पुलिस ऐं SHO सन पिणु मौजूदु हुआ। नारी शाइला बीबी दाहींदे चयो त ॾेर मिल्कियत मां मुड़ुस जो हिसो ॾियण बदिरां मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इंसाफ़ न थियो त ॿारनि समेत पाण साड़ींदसि। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सन मां, जिते नारी ॾेर जे मुबैना ज़ुल्मनि खां तंग थी 14 अगस्त जी तक़रीब में पहुची वई ऐं तक़रीब में DSP मोटरवे पुलिस ऐं SHO सन पिणु मौजूदु हुआ। इन मौक़े ते नारी शाइला बीबी दाहियो त ॾेर मिल्कियत मां मुड़ुस जो हिसो ॾियण बदिरां मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अपडेट्स मालूम कयूं त शाहनवाज़ शाहानी खां। शाहनवाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, सन में मुड़ुस ऐं ॾेर जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ औरत शाइला बीबी पंहिंजनि ॿारनि सां गॾु 14 अगस्त जी तक़रीब में पहुची रोअंदे सख़्तु एहतजाज करे दाऊं कंदे पंहिंजे ॾेर सैयद असगर शाह, अकबर शाह, अकरम शाह ऐं ॿियनि खे पिटूं ऐं पाराता ॾींदी रही। हिन सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त मूंखे मारण जूं धमकियूं मिलियूं आहिनि, मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजा ॾेर हूंदा, मूंखे बि वज़ीरा छछर वांगुरु क़तलु कयो वेंदो। शाइला बीबी इंसाफ़ जे लाइ रोअंदी रही। तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं मौतमार धमकियूं ॾींदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी अपील कंदी रही। शाइला बीबी चयो त छछर पुलिस बि उन्हनि मुंहिंजे बासर ॾेरनि सां बिट बणियल आहे, जंहिंजे करे मां दर दर जा धिका खाई इंसाफ़ घुरी रही आहियां। हिन चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं मूं सां इंसाफ़ न कयो वियो त पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शाहनवाज़ शाहानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, ख़बर अवां सां शेयर कंदासीं। औलाद ऐं वालदैन जी लाज़वाल मोहबत जा केतिरा ई किस्सा आहिनि, पर पीर जो ॻोठ वासी पहुरियत सिराज मंगरियो तरफ़ां संदसि मासूम न्याणी जी सोशल ऐप ते अपलोड कयल वीडियो माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे, जंहिंमें नौजवान पंहिंजे 2 सालनि जी न्याणी खे हथ ते बिहारियो आहे ऐं मासूम नींगरी पीउ ते एतमाद कंदे नज़र अचे थी, जेका बिना ख़ौफ़ जे वीडियो में मुरकंदे नज़र अचे थी। तफ़सील मालूम कयूं था अब्दुल जब्बार लखारी खां। जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? इहा वीडियो जेका आहे उहा वायरल आहे ऐं माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वई आहे।
जी बिल्कुल जेको आहे औलाद ऐं वालदेन जी लाज़ वाल मोहबत जा केतिरा ई किस्सा मिलनि था, पर पीरो ॻोठ वासी पोरियत आहे सिराज मंगरियो जेको सर्विस फरोश आहे, जंहिंजी स्नैप ऐप ते हिकु अपलोड थियल वीडियो जेको आहे सभई माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे, जंहिंमें नौजवान पंहिंजे 2 सालनि जी न्याणी खे हथ ते बीहारे वीडियो ठाही आहे ऐं मासूम न्याणी पीउ ते पुरतमाद नज़र अची रही आहे। बेखौफ़ वीडियो में मुरकंदी नज़र अचे थी। निंगरी पाण खे वालद जे हथनि में महफ़ूज़ महसूसु करे पई ऐं निंगरी जो अहिड़ो भरोसो पिणु हर माण्हूअ जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी जबार अपडेट करण जे लाइ। बबरलो में सदर जी भेटियुनि जे यूसी सेक्रेटरी सैयद अमजद शाह पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवान सैयद रोशन शाह ते मंथली घुरण जो इल्ज़ाम लगायो आहे। यूसी सेक्रेटरी एहतजाज कंदे चयो त पीपल्स पार्टी अॻवान मंथली न ॾियण त मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जॾहिं त ज़िंदगी खे ख़तरो आहे, जंहिं करे चार्ज छॾी आहे। मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बबरलो में सदर जी भटियुनि जे यूसी सेक्रेटरी सैयद अमजद शाह पीपल्स पार्टी के मकामी अॻवान सैयद रोशन शाह ते मंथली घुरण जो इल्ज़ाम लगायो आहे। यूसी सेक्रेटरी एहतजाज कयो ऐं उन्होंने चयो त पीपल्स पार्टी अॻवान मंथली न ॾियण तां मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। उनजो इहो चवणो त ज़िंदगी खे ख़तरो आहे, जंहिं करे चार्ज छॾी आहे। मामले जो नोटिस वठी मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। तफ़सील मालूम कयूं था हैदर मस्तोरी खां। हैदर, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, किंगरी जे यूसी सदर जे बच्चन जो यूसी यूसी सेक्रेटरी आहे जेको उन बबरलो प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस कई आहे। उन कॉन्फ्रेंस कंदे पीपी अॻवान ते इल्ज़ाम हिरासत जो इल्ज़ाम लगायो आहे ऐं उन चयो आहे त जेको आहे किंगरी जो जेको जनरल सेक्रेटरी आहे सैयद रोशन शाह उहो मूंखे मंथली वठण लाइ धमकियूं ॾेई रहियो हो, जंहिं बाद मूं पंहिंजी सीट जेका आहे पंहिंजी उन ते न वञी रहियो आहियां ऐं एहतजाज करण ते उन पारां मूंखे बार बार धमकियूं मिली रहियूं आहिनि। उन वधीक मुतालबो कयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं अॻूणो चेयरमैन आसिफ ज़रदारी खां मुतालबो कंदो आहे त इल्ज़ाम ॼाणायल जेको आहे पीपी अॻवान आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हैदर अपडेट करण जे लाइ। लाड़काने में ॻोठाणे पीपल्स पार्टी एमपी ख़िलाफ़ गिची में ज़ंजीर विझी ॿारनि समेत अनोखो एहतजाज कयो। वारावासी अशरफ चांडियो मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त एमपीए सरदार चांडियो खे ज़मीन विकिणी हुई, रहियल पैसा घुरण ते मौतमार धमकियूं ॾिनियूं पई वञनि। लाड़काने मां इहे ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठाणे पीपल्स पार्टी एमपी ख़िलाफ़ गिची में ज़ंजीर विझी ॿारनि समेत अनोखो एहतजाज कयो। तफ़सील मालूम कयूं था मंसूर अबड़ो खां। मंसूर, छा तफ़सील आहिनि वधीक? शायद बिल्कुल लाड़काने में वारेवासी पोरियत अशरफ चांडियो मासूम ॿारनि सां गॾिजी ज़ंजीर गीचे में विझी अनोखो एहतजाज कयो। उन मौक़े ते पोरियत जो चवणु हुयो त उन जी पंहिंजी ज़मीन हुई उहा एमपीए सरदार चांडियो खे विकिणी ॾिनी, पर उन मां जेकी रहियल रक़म आहे उन ते घुरण ते जेको आहे एमपीए उनखे मोतमार धमकियूं ॾिए पियो। हुनजो चवणु आहे त इन मसइले खे 1 साल खां मथे जेको आहे अरसो गुज़री चुको आहे, पर मुंहिंजी केरु दांह ॿुधण वारो न आहे। जॾहिं मां पैसनि घुरण जी ॻाल्हि कयां थो त एमपीए सरदार चांडियो मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। ॿिए तरफ़ इन इहो मुतालबो कयो त हिन मामले जो जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत जेकी ॿी क़यादत आहे उहा नोटिस वठे। एमपीए सरदार चांडियो जेको मूंसां नाजाइज़ी करे रहियो आहे उनजो नोटिस वठी फौरी तौर ते जेकी रहियल रक़म आहे उहा मूंखे ॾिनी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मंसूर तफ़सील ॾियण जे लाइ। वाही पानी में ॻोठाणनि पारां वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शहर तोड़े भरपासे में चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा वधण सबबि रहवासी सख़्त ख़ौफ़ में वरितल आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में नाकाम थी चुकी आहे। वाही पानी में ॻोठाणनि पारां वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त शहर तोड़े भरपासे में चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा वधण सबबि रहवासी सख़्त ख़ौफ़ में वरितल आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में नाकाम थी चुकी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आबिद लाशारी खां। आबिद, छा तफ़सील आहिनि वधीक? हाँ जी बिल्कुल, वाही पानी में भरपासे के ॻोठनि में अमन अमान न हुजण करे जेको आहे वाही पानी रवासियुनि थाणे ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कुर्बान रुस्तमाणी, तालिब रुस्तमाणी ॿिनि चयो त जेको आहे चोरियूं फुड़ूं ऐं जेके धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस जेको आहे मुकमल तौर ते जेको अमन कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते इलाइक़े में अमन अमान कराए वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।
ठीक है, वही मेहरबानी आबिदुल्ला शारी तफ़सील ॼण जे लाइ। अव्हां खे अपडेट कयोसीं। वाही पांदी मंझि ते ॻोठाणनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मदेजी में जमात इस्लामी के कारकुननि पारां शहर में सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि जो इहो चवणु हो त यूसी जिंदो देरो शहर सफ़ाई सुथराई न थियण सबबि गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ करप्शन की जांच कराई वञे। तफ़सील मालूम कयूं था सिकंदर राहूजो खां। सिकंदर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मदेजी लॻे ॻोठ जिंदो देरो वासी जमायत इस्लामी यूथ जिंदो वासी मुज़म्मल भुट्टो, तौफ़ीक भुट्टो ऐं ॿियनि एहतजाज कंदे यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ चयो त जेको आहे मुहर्रम जो महीनो आहे, हीअ जेको आहे सफ़ाई सुथराई त बिल्कुलु न थी आहे। वेतर जेको आहे सो हर महीने जेको 5 लाख रुपया अचनि पिया, उन्हनि में जेको आहे मुख़्तियार समेत जेको आहे मिली भगत करे करप्शन कनि पिया। हिननि जेको चवणु आहे, हुननि मुतालबो कंदे चयो त जेको आहे सो असांजी जेको आहे यूसी जिंदो देरो समेत जेके बि यूसीअ में ॻोठ था अचनि उन्हनि जी सफ़ाई सुथराई कराए ॾिनी वञे, न त असां सख़्तु एहतिजाज कंदा। हुननि नैब ऐं एंटी करप्शन ऐं DC शिकारपुर खे पिणु अपील कई त हिन जे करप्शन जी जांच करे हुन जे मथां जेको आहे कानूनी क़दम खणे। जी ठीक है, वही मेहरबानी सिकंदर अपडेट करण जे लाइ। काज़ी अहमद वेझो सेक्रेंट शुगर मिल में बरतरफ़ थियल मुलाज़िमनि पारां बहाली लाइ एहतजाज कयो वियो। उन्हनि जो इहो चवणु त 3 साल अॻु जबरी तौर 22 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे पघारूं बंदि कयूं वयूं, जंहिं सबबि फाका कशी में मुब्तला आहियूं। नोटिस वठी बहाल कराए वञे। काज़ी अहमद वेझो सेक्रेंट शुगर मिल में बरतरफ़ थियल मुलाज़िमनि पारां बहाली लाइ एहतजाज कयो वियो। उन्हनि जो इहो चवणु हो त 3 साल अॻु जबरी तौर 22 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे पघारूं बंदि कयूं वयूं, जंहिं सबबि फाका कशी में मुब्तला आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं अल्लाह रखियो साल खां। अल्लाह रखियो, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काज़ी अहमद लॻ सेक्रेंट शुगर मिल मां 3 साल अॻु नौकरियुनि मां जबरी तौर बरतरफ़ कयल 22 मुलाज़िम जे बहाली ऐं 3 सालनि जे रहियल पघारूं न मिलण वारे अमल ख़िलाफ़ हाजी एलियास मरी, माशूक चांडियो, गुलाम हैदर, उन्नड़ मोहम्मद जुमन डारी जे अॻवानी में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार ऑफिस में पंहिंजी पर्ची बैनर हथनि में खणी मुतालबनि जे मंतला एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्तु नारेबाज़ी कई वई। हिननि चयो त मिल्स इंसाना यूनियन ते पाबंदी हणी 22 मुलाज़िमनि खे जबरी तौर ते 3 साल अॻु बरतरफ़ नौकरियुनि मां बरतरफ़ करे मिल्स जा गेट जेके बंदि करे छॾिया आहिनि। नौकरियुनि मां बरतरफ़ कयल 22 मुलाज़िमनि जा 1,18,80,000 जो पघारूं रहत आहिनि, जेके न पई ॾिनियूं वञनि। हिननि चयो त पघारूं न मिलण सबबि जे असांजा जेके बचा उहे फाका कशी कटे रहिया आहिनि। हिननि मुबैना तौर इल्ज़ाम कंदे चयो त लेबर डिपार्टमेंट। ठीक है, वॾी महिरबानी अल्लाह रखियो सियाल अपडेट करण जे लाइ। दादू में औरतुनि पारां पहुरियत के मुबैना खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ डूंगर वासड़ मुस्मात नसीबा मुस्मात वज़ीरा ऐं ॿियनि दाहींदे चयो त वुमेन प्रोटेक्शन सेल जे इंचार्ज ऐं CIA पुलिस कराची जी फैक्ट्री में मज़दूरी कंदड़ बिलावल पहमद खे 12 ॾींहं अॻु खंभे गुम करे छॾियो, जंहिंखे अञा ताईं ज़ाहिर न कयो वियो। ख़दशो आहे त खेसि फुल या हाफ फ्राई कयो वेंदो। दादू मां अपडेट्स मालूम कंदासीं फ़तह शेख खां। फ़तह, छा तफ़सील आहिनि वधीक? जी दादू बरसां ॻोठ डूंगर लुंड जूं रवासण आहिनि मस्मात नसीबा, मस्मात सबाई ऐं मस्मात वज़ीरा जे अॻवानीअ में औरतुनि क़ुरान पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब पहुतियूं आहिनि, जिते हुननि दायो आहे त CIA पुलिस ऐं वुमेन प्रोटेक्शन सेल जी पुलिस जेका आहे कराचीअ में माना मिल ते कमु कंदड़ पहुरियत बिलावल पंवर खे गिरफ़्तार कई वई, जंहिंखे 12 ॾींहंनि खां 12 ॾींहं गुज़रण जे बावजूदि बि हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर नथी कई वञे। ऐं असां थाणनि ते वञूं था त असांखे मिलायो बि नथो वञे। असांखे बि जेको आहे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि पुलिस जे तरफ़ां त जेकॾहिं हुननि किथे बि शिकायत कई त माना उनखे माना जेको आहे क़तल कयो वेंदो या हाफ फ्राई कयो वेंदो। औरतुनि इहो इल्ज़ाम हयो आहे त पुलिस अहलकार जेको आहे खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां ख़ामोश रहो, ऐं उन खां पोइ असांखे माना जेको आहे ख़ौफ़ आहे। ठीकु आहे, महिरबानी फ़तह शेख अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई पीअण जे पानी की खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। फरीदाबाद, मांझन ऐं जोही में रहवासियुनि तोड़े आबादगारनि पारां पानी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया।
उन्हनि जो इहो चवणु आहे त पाणी फ़राहम करे तकलीफ़ुनि मां निजात ॾियारी वञे। फरीदाबाद मां तफ़सील मालूम कयूं था इकरार चांडियो खां। इकरार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, काचे जे ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ काचे वासियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि मेयर डेरो, पीरमन डेरो, शाह अली डेरो, सलाउद्दीन डेरो ऐं ॿिनि 60 ॾींहं बि एहतजाज कंदे दायो त हिन जदीद दौर में बि असां काचे वासी केतिरनि ई सालनि खां पीअण जे मिठे पाणी खां महरूम आहियूं, जॾहिं त पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ 2 महीननि खां सरापा एहतजाज बणायल आहियूं, पर असांजे एहतजाज जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिननि वधीक चयो त तक जा चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ ज़ाहिर ई न चाहिनि ऐं असां काचे वासी अदाबनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि वधीक चयो त काचे जे ॻोठनि लाइ 6 करोड़नि जी लाॻत सां मंज़ूर कयल वाटर सप्लाई स्कीम बि 3 सालनि खां रोलड़ जो शिकार बणियल आहे। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, को चेयरमैन पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, MPF फरयाल तारपुर, पंहिंजे वॾे वज़ीर ऐं 2 आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त काचे जी वाटर सप्लाई स्कीम जो नोटिस वठी असां काचे वासियुनि खे पाणी फराहम कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इकरार अपडेट करण जे लाइ। फरीदाबाद मां अव्हांखे अपडेट कयोसीं जिते ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट आहे, जंहिं ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। फरीदाबाद, मांझन ऐं जोही में रहवासियुनि तोड़े आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन्हनि जो इहो चवणु आहे त पाणी फ़राहम करे तकलीफ़ुनि मां निजात ॾियारी वञे। नाज़रीन, प्रोग्राम सिंध समाचार मां फ़िलहाल एतिरो ई। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।